अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू बाला मौजू कलाम वाह कंहिं ख़ूब चयो आहे ज़रूरत जे वक़्तु बहाना ऐं ख़राब वक़्त में ताना ॾींदो आहे। केरु केतिरो पंहिंजो न हुजे अक्सर दिलि आज़ारी बेज़ारी कंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे ज़रूरत जे वक़्तु बहाना ऐं ख़राब वक़्त में ताना ॾींदो आहे। केरु केतिरो पंहिंजो न हुजे अक्सर दिलि आज़ारी बेज़ारी कंदो आहे। इहो ई राबितो उनजो ई फ़नकारियूं उनजूं इहो ई राबितो उनजो ई फ़नकारियूं उनजूं टेल कडारियूं उनजूं घणो बेचैन कंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे ज़रूरत जे वक़्तु बहाना ऐं ख़राब वक़्त में ताना ॾींदो आहे। केरु केतिरो पंहिंजो न हुजे अक्सर दिलि आज़ारी बेज़ारी कंदो आहे। कुर्ब अज़ियत दर्द अलम ख़ौफ़ वहशत ऐं दिलि कुर्ब अज़ियत दर्द अलम ख़ौफ़ वहशत ऐं दिलि फ़िराक ॼण रंगनि कलरनि जो मजमू आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे ज़रूरत जे वक़्तु ताना ऐं ख़राब वक़्त में ताना ज़रूरत जे वक़्तु बहाना ऐं ख़राब वक़्त में ताना ॾींदो आहे। केरु केतिरो पंहिंजो न हुजे अक्सर दिलि आज़ारी बेज़ारी कंदो आहे। मुनासिबु कोन्हे कंहिंजी दिलि ॾुखाए मुनासिबु कोन्हे कंहिंजी दिलि ॾुखाए ग़मे ज़िंदगीअ जो ई पैगाम आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे ज़रूरत जे वक़्तु बहाना ऐं ख़राब वक़्त में ताना ॾींदो आहे। केरु केतिरो पंहिंजो न हुजे अक्सर दिलि आज़ारी बेज़ारी कंदो आहे। वाइदो एतिरो कजे जेतिरो निभाए सघे वाइदो एतिरो कजे जेतिरो निभाए सघे जेको पूरो न थिए जेको पूरो न थिए उहो ॾेखारिबो कोन आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे ज़रूरत जे वक़्तु बहाना ऐं ख़राब वक़्त में ताना ॾींदो आहे। केरु केतिरो पंहिंजो न हुजे अक्सर दिलि आज़ारी बेज़ारी कंदो आहे। ख़्वाहिश में बेक़रारी थोरो ॾिस मचलती आरज़ुनि ऐं जज़्बात न पुछ ख़्वाहिश में बेक़रारी थोरो ॾिस मचलती आरज़ुनि ऐं जज़्बात न पुछ राहे वफ़ा जो रंज ऐं सदमूं न पुछ दिलि आज़ारनि जो वार सहणो ॾाढो ॾुखियो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे ज़रूरत जे वक़्तु बहाना ऐं ख़राब वक़्त में ताना ॾींदो आहे। केरु केतिरो पंहिंजो न हुजे अक्सर दिलि आज़ारी बेज़ारी कंदो आहे।